डॉक्टर साहब तव्हांजी तरफ़ मां अचणु चाहींदमि ऐं जंहिं तरीक़े सां असां हिन फील्ड खे हिकु फील्ड खे असां जंहिं तरीक़े सां पोर्ट्रे कयूं था, मूंखे ईअं लॻे थो, मुंहिंजो इहो पर्सनल एक्सपीरियंस चवे थो त माण्हुनि जे लाइ हिकु डेंटिस्ट अफोर्ड करण बि पाकिस्तान में जेके ॿाहिरां अची कराइनि था उनखे इलाही चीप आहे, इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे। पर अॼु बि माण्हुनि जो इहो कॉन्सेप्ट आहे त पाकिस्तान में इहा फील्ड ॾाढी एक्सपेंसिव पई रही आहे ऐं इहा उहा फील्ड आहे जेका ॾाढी निगलेक्टेड बि आहे माण्हुनि जे लाइ। अगरि तव्हां ओवरऑल हेल्थ जी ॻाल्हि कयो था त ॾंदनि जी हेल्थ ते माण्हू ॾाढो निगलेक्ट बि कंदा आहिनि इन शइ खे। थोरो सो इन शइ जे बारे में मूंखे ॿुधायो त कीअं उहो इहे सिचुएशन्स ऐं इहे जेतिरा बि फेयर्स आहिनि, घणा पैसा ख़र्चु थियण जा या घणो टाइम ख़र्चु थियण जो, इहे फेयर्स कीअं ओवरकम कजनि? ॾिसो, पहिरियों त इहो आहे की डेंटिस्ट्री हाणे बाक़ी चइजे की महांगी इन सूरत में आहे की अगरि तव्हां निगलेक्ट कयो था, डेंटल प्रॉब्लम जेको आहे उहो हिकिड़े ॾींहं में शुरू नथो थिए। बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखण वारी आहे, जेको दंद जो हॾु आहे, जीअं हॾी हूंदी आहे, इट इज़ द स्ट्रॉन्गेस्ट बोन ऑफ द बॉडी। हाणे उहा स्ट्रॉन्गेस्ट बोन बि अगरि वीक थिए थी त वजह आहे न की तव्हां एॾो हुनखे निगलेक्ट कयो। हाणे उनखे पहिरों कीड़ो हिकिड़ो इनिशियल स्टेज में लॻे थो, को कारो दाग आहे, या नॉर्मल मरीज़ चवंदा आहिनि की रतु थो अचे, ब्रश कयूं था रतु थो अचे, या ईअं स्पिट था कयूं त थुक में का रतु या लाल लुआब टाइप थो अचे, ईअं ई का मुंहं मां बदबू थी अचे। हाणे उन जो अगरि ओॾी महिल इहो डेंटिस्ट खे वञी ॾेखारनि न त उहो नॉर्मल हिकिड़ी फिलिंग प्रोसीजर आहे या नॉर्मल सफ़ाई आहे, उहा ॾाढी चीप रेट्स में थी वञे। हाणे अगरि तव्हां उनखे निगलेक्ट कयो था, उहो वञी कीड़ो अंदरि नसुनि ताईं पहुचे थो, पोइ उनजी थेरेपीज़ आहिनि, जीअं रूट कैनाल थेरेपी ट्रीटमेंट आहे पूरो, उन में 3-4 दफ़ा अचिणो थो पवे, उन में हिकिड़ी लाज़मी ॻाल्हि आहे उहा कॉस्ट बि लॻे थी। उहो दंद कढी वरी उन जॻह ते ॿियो दंद हणो त पोइ इहे कॉस्ट एड ऑन थींदी थी वञनि, त वाक़ई पोइ डेंटिस्ट्री महांगी थी लॻे। त निगलेक्ट जेको करे थो उहो त वाक़ई भुगते थो उहो बाद में। अच्छा, व्हाट इज़ द राइट टाइम टू सी अ डेंटिस्ट? तव्हां छा था सम्झो? इनिशियली त इहा ई कंप्लेन आहे, अगरि कंहिंखे का सेंसिटिविटी थिए थी त बजाए की उहो को मार्केट मां टूथपेस्ट वठी उनखे ओवरकम करे, उहो डेंटिस्ट खे विज़िट करे, छो त कंहिं वजह जी वजह सां थी थिए। नॉर्मल ब्रशिंग में कंहिं ॾींहुं फील थियो की रतु थो अचे, तव्हां फ़ौरन पंहिंजे डेंटिस्ट खे ॾेखारियो। या हूअं विजुअली केॾी महिल अगरि तव्हां चेक कयो, जीअं तव्हां पंहिंजे फेस खे चेक कंदा आहियो की भई को पिंपल त कोन्हे, अखियुनि में को मसइलो त कोन्हे, ईअं ई तव्हां दंदनि खे थोरो शीशे में गौर सां ॾिसो की को किथे को रेड को या ब्लैक मार्क त कोन्हे, या अहिड़ी या किथे मानी त नथी फासे। इहे अलार्मिंग सिचुएशन्स हूंदियूं आहिनि की अगरि तव्हांखे अहिड़ी का सिचुएशन तव्हांखे अचे थी त पोइ तव्हां फ़ौरन पंहिंजे डॉक्टर खे विज़िट कयो, डेंटिस्ट खे। उहो ओॾी महिल ई ठीकु थी वेंदो ऐं उनजो को एतिरो कोन्हे। सेकेंडली, माण्हुनि खे इहा एजुकेट करण जी ज़रूरत आहे। ॾिसो, पाकिस्तान में ऐं कराची में ख़ासि तौर ते या सिंध में बि हाणे काफ़ी शहरनि में अची वियो आहे की हर गवर्नमेंट हॉस्पिटल में डेंटल सेटअप हाणे आहे, टोटली सब्सिडाइज़्ड आहे, टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे। हाणे गवर्नमेंट में हिकिड़ो सिस्टम इहो आहे की थोरो वर्कलोड घणो हूंदो आहे, थोरो मरीज़नि जो प्रेशर घणो आहे, त मरीज़नि खे वेटिंग करणी पवंदी। मूंखे इहा थोरो हैरत थींदी आहे, माण्हुनि खे हिते ॾिसंदा आहियूं लंगर खाननि ते हेॾे होॾे जिते मुफ़्त जी का मानी मिले, या इवन दैट सेल में तव्हां ॾिसो कंहिं मॉल में हलिया वञो उते क्यू में लॻल हूंदा, पर जिथे हॉस्पिटल्स जी ॻाल्हि ईंदी त उते पोइ डॉक्टर खे, मैनेजमेंट खे, हॉस्पिटल्स खे, गवर्नमेंट खे ग़लति ॻाल्हाईंदा की हिते एतिरी वेटिंग आहे या असांखे सही रिस्पॉन्स नथा ॾियनि। उहो अगरि थोरो सिस्टमिकली आवाम सम्झे न त पोइ ॾाढो हिते हर तरीक़े जो ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट थो थिए। अगरि इहो ई मां पंहिंजी क्लिनिक ते कंदमि त शायदि तव्हांजो 1000 रुपयो ख़र्चु थिए, पर गवर्नमेंट वारा शायदि तव्हांखे 1 रुपी ख़र्चु न थिए तव्हांजो हुते। त इहे थोरो आहे, उन में सब्र ऐं थोरो समझदारी सां कमु वठणु खपे। ऐं पंहिंजे ख़्यालु रखो सिहत जो, उहो ई आहे की जिथे तव्हां निगलेक्ट कंदव त उते पोइ महांगी आहे डेंटिस्ट्री। हिकिड़ो ॿियो मिसकंसेप्शन असां ॾिठो आहे जेको माण्हुनि में आहे, त जॾहिं बि तव्हां रूट कैनाल जी ॻाल्हि कयो या तव्हां ॿी कंहिं शइ जी ॻाल्हि कयो, तव्हां क्लीनिंग जी ॻाल्हि कयो, कंहिं फिलिंग जी ॻाल्हि कयो, माण्हुनि जो इहो कॉन्सेप्ट आहे त वंस तव्हां वञो था कंहिं डेंटिस्ट वटि, उनखां पोइ तव्हांजो उहे चेकअप जेके आहिनि उहे रेगुलर थी वेंदा, उहे मसइला रेगुलर थी वेंदा ऐं उहे वधि खां बदतर बि थींदा। इहो कॉन्सेप्ट छा आहे? अलाह ताला वाहिद ॾंद आहिनि जेके 32 ॾिना आहिनि, 32 अखियूं 2 ॾिनई, नक हिकिड़ो ॾिनई, लिप्स हिकिड़ो ॾिनई, 2 तव्हांखे हथ 2 पेर ॾिनई। हाणे 32 जेके आहिनि न टीथ आहिनि, ऑब्वियस सी ॻाल्हि आहे की हिकिड़े में प्रॉब्लम थींदो तव्हां वेंदव डॉक्टर वटि, त तव्हां ईअं ई सम्झो की ॿियनि डॉक्टरनि खां 32 टाइम्स वधीक असांजी वैल्यू आहे, या वधीक असांजी वर्थ आहे की तव्हांखे असां वटि अचिणो पवंदो। त इहा हिकिड़ी मिसकॉन्सेप्शन आहे, मिथ आहे की असां डेंटिस्ट वटि वियासीं हाणे बार बार। हाणे मां चयो न पाकिस्तान में मरीज़ असां वटि तॾहिं थो अचे की हुनजी तक़रीबन सिचुएशन ख़राबु आहे।
असां त जॾहिं जर्नल हुन जो पूरो ट्रीटमेंट प्लान ठाहींदा आहियूं त पोइ मल्टीपल दंद ख़राबु हूंदा आहिनि। अच्छा, उते बि चवंदो आहे कि फ़िलहालु इहो हिकिड़े में सूरत आहे, इन खे ठीकु कयो। हाणे उहो ठीकु था कयूं, वरी उहो वञे थो 6 महीननि खां पोइ वरी थो अचे कि साईं हाणे हुन ॿिए दंद में, त असां चवंदा आहियूं ओॾी महिल तोखे ॿुधायो होसीं, हाणे तव्हां पाण उहो ट्रीटमेंट नथा वठो। ऐं ॿी हिकिड़ी थोड़ी अजीब सी ॻाल्हि लॻंदी आहे कि उहो शायदि किथे मरीज़नि खे इहो लॻे थो कि ख़ासि तौर ते डेंटिस्ट जे लाइ कि शायदि डेंटिस्ट जेको आहे न उहो वेठो ई इन करे आहे कि उहो मतिलबु असांखे को मेल प्रैक्टिस करे, हा, या असांखे लुटींदो या ईअं कंदो, अहिड़ियूं ॻाल्हियूं। मतिलबु इहो ॾाढो ग़लति कॉन्सेप्ट आहे। इहा जेको आहे बिल्कुलु ई इहो थोरो माइंड सेट चेंज थियण जी ज़रूरत थिए पियो थो, छो त हाणे माण्हू भुगतनि पिया था। सेकेंडली, तव्हां इहो ॾिसो कि अलाह ताला जेको आहे न हिकिड़ो टाइम रखियो कि मानी हिन टाइम ते खाइणी आहे ऐं ही शइ खाइणी आहे। असां वटि जॾहिं खां इहे जेके ॿियूं हैबिट्स अची वियूं आहिनि, इहो बि हिकिड़ो रीज़न आहिनि तव्हांजे डेंटल केरीज़ खे, डेंटल प्रॉब्लम्स खे वधाइण में। पान असां वटि तव्हां ॾिसो केतिरो थो खायो वञे, गुटको थी वियो, इन खां अलावा तव्हांजी इहे सिगरेट थी वई, शीशा थी वियो, या ॿियूं जेके शयूं आहिनि, हाणे उहे एतिरी वधीक यूज़ में आहिनि त इहे सभु जूं नुक़सान थियूं पहुचाइनि तव्हांजे मसूड़नि खे, तव्हांजे दंदनि खे। इन जी वजह सां हाणे ॿिया प्रॉब्लम्स अची विया आहिनि। हाणे ॾिसो त ओरल कैंसर जेको आहे उहो हाणे जी रेशो के मुंहिंजे मुताबिक़ वञी लंग कैंसर खे टच कयो अथई, मतिलबु टॉप ते अची वियो आहे। सिविल ऐं जिना हॉस्पिटल में हलिया वञो त डेली जे बेसिस ते को सैकड़ो केसिस उते जेको रिपोर्ट था थियनि। ऐं उन जो वॾे में वॾो मसइलो इहो आहे कि असां वटि को अहिड़ो को ट्रीटमेंट अञा ताईं ओरल कैंसर जो न आहे। उन में वधि में वधि अगरि कंहिं साइड ताईं त उहा पूरी साइड असां कटे था छॾियूं, अगरि हॾी में आहे, ज़बान में आहे, कंहिं तालू में आहे, त उहो पूरो जो पूरो, त उन खां पोइ तव्हांजी ज़िंदगी नॉर्मल नथी रहे। इहो थोरो कुझु शयूं आहिनि जेके मतिलबु ज़रूरी आहिनि कि माण्हू सम्झनि इन ॻाल्हि खे।